बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। नाज़रीन अस्सलाम वालेकुम। प्रोग्राम इलाइक़ा इशूज़ में मां आहियां अवांजो मेज़बान जावेद उस्मान बिजरानी। असां सां शरीक गुफ़्तगू आहिनि ज़िले कश्मीर कंदरकोट जा सीनियर सहाफ़ी नारायण नाज़। नाज़रीन अव्हांखे आगाह कंदा हलूं त कुझु ॾींहंनि खां वरी ज़िले कश्मीर कंदरकोट में बदअमनी ॿीहर तेज़ी सां वधी रही आहे। 48 कलाकनि दौरान 7 ॼणा मुबैना अगवा थी चुका आहिनि। इन सॼी सूरत हाल ते असीं ॻाल्हि ॿोल कंदासीं पंहिंजे सीनियर सहाफ़ी दोस्त नारायण नाज़ सां। नारायण नाज़, कुझु अमन अमान जे हवाले सां बहितरी आई, वरी अचानक 48 कलाकनि दौरान ज़िले कश्मीर मां 7 माण्हू अगवा थी चुका आहिनि। इन सूरत हाल ते अव्हां जो छा चवणु आहे? जी जावेद भाउ, तव्हांखे ख़बर आहे त ज़िले कश्मीर में जेका अमन अमान जी सूरत हाल आहे उहा इंतिहाई दर्जे ताईं बिगड़ियल आहे ऐं कंहिं बि लिहाज़ खां सुठी नथी चई सघिजे। छो त गुज़िरियल मां भायां थो त 2 खां 2.5 सालनि खां वठी ज़िले कश्मीर में जेका बदअमनी जी लहर उथी आहे उहा हीअं त सफ़ा पाणी तार करे छॾिया वञी, जंहिंजे करे अव्हांखे पाण ॼाण आहे हितां जो अवाम केतिरो न मायूस ऐं जेको आहे परेशान आहे। ख़ासि करे जेको वापारी तबिको आहे उहो तमामु घणो परेशान आहे। जेको शरीफ़ मुस्लमान आहे, जेको कंहिं बि पचड़े में न आहे, कंहिं जहिड़े जेटे में न आहे ऐं पंहिंजी हिकिड़ी सुठी ज़िंदगी गुज़ारण वारो आहे उहो परेशान आहे। वापारी तबिके में जेको दीवान बिरादरी आहे उहा घणी परेशान आहे। तो हर शरीफ़ माण्हू, हर मज़लूम माण्हू हिते ज़िले कश्मीर में परेशान आहे। सिर्फ़ु परेशान उहो न आहे जेको बदमाश आहे, ज़ोर आहे ऐं जंहिंजे हथ में डंडो आहे या जंहिंजे हथ में हथियार आहे। तो इहा सूरत हाल गुज़िरियल केतिरे अरसे खां वठी जारी आहे, जंहिंमें कंहिं महिल थधाई कंहिं महिल तिखाई अचे पई। तव्हांखे यादि हूंदो त इहो जेको अगवा जो सिलसिलो आहे बशीर बिरोही जी अचण, एसएसपी बशीर बिरोही जे अचण खां अॻु में बि शिकायत जारी हुयो ऐं उन खां बाद खणी कुझु देरि लाइ थापुर आई, पर वरी हाणे तव्हां ॾिठो त कुझु ॾींहं थिया आहिनि त वरी इहा अगवा जी वारदातूं वधी वियूं आहिनि। हिन वक़्तु बि 10 जे लॻभॻि जेको आहे माण्हू असांजे ज़िले कश्मीर जा जेका आहे अगवा थियल आहिनि, जंहिंमें 4 भुगती आहिनि ऐं जेके तव्हांखे ख़बर आहे त जंहिंजे लाइ केतिरा एहतजाज थिया, रोड बंदि थिया, उहे भुगती बि जेका अञा ताईं वापसि न थिया आहिनि। ऐं दीवान विक्रमलाल खे तव्हांखे ख़बर आहे त 3 ॾींहं अॻु में जेको आहे बडाणी खां ईंदे जेको अगवा कयो वियो। अॼु जेका आहे 2 दश्ती अगवा थी विया आहिनि। करमपुर जो मल्क अगवा थी वियो आहे, 2 सुमरा अगवा थी विया आहिनि, तो खोसा बि अगवा थी विया आहिनि ऐं 10 माण्हू जेका अघु तमामु वॾो आहे, जेको थोरो वांगुरु न आहे। असांखे हैरत सिर्फ़ु इन ॻाल्हि ते आहे, तव्हां करे दिल्ली जेको इहो सुवालु मुंहिंजो न आहे, पर इहो सुवालु हर कश्मीर जे बाशूर माण्हू जो आहे। तव्हां करे ज़िले कश्मीर जी पुलिस करे छा थी जो हिन महिल ताईं जेको आहे एॾा माण्हू दाऊं था करनि, कीका था करनि। तव्हां ॾिठो त कंदकोट जे माण्हुनि लाॻीतो हिकिड़ो महीनो पूरो जो पूरो एहतजाज कयो, हड़ताला कयूं। 3 ॾींहं कंदकोट जहिड़ो आम शहर जेको ज़िले जो हेडक्वार्टर आहे उहो मुकमल कारोबार सूधो बंदि रहियो, अनाज मंडी बंदि रही, शटर बंदि, हड़ताला रहियूं, माण्हू रोडनि ते निकिरी आया। ऐं उहो ॾींहुं ख़ाली न आहे जो कंदकोट में जेका कोई एहतजाज नथो थिए, रोड ब्लॉक नथो थिए, पर अफ़सोस जो पुलिस जे कन ते जूं बि नथी चुए। पुलिस जेको पुलिस तरफ़ां आहे ड्रोन ज़रिए जेको अडवारनि जे ख़िलाफ़ कार्रवाई शुरू कयूं और अचानक उहे कारमंद बि साबित थियूं, लेकिन अचानक उहे कार्रवायूं बंदि कयूं आहिनि। हिन जो छा सबबु आहे? पुलिस जेको ड्रोन जे ज़रिए जेका कार्रवाई कई उहा शिकारपुर पुलिस कई, नापरकोट पुलिस कई, गढ़ी तेगोई में जेको कचे जा ॾुआरी रहनि पिया, जंहिंमें तेगानी जेको गैंग आहे उहे आहिनि, सब्ज़ोई गैंग आहे उहे आहिनि, जेतोई आहिनि जेका इन पासे जा माण्हू जेके ॾोह करनि था पिया इन पासे नापरकोट जे इलाइक़े में। पर ख़ासि जेको निशानो तेगानी गैंग खे बनायो हुयो। तव्हां ॾिठो त तेगानी गैंग खे इन्हनि जॾहिं सुठे तरीक़े सां ऑपरेशन कयो त न सिर्फ़ु असांजे इलाइक़े जे अवाम उन्हनि खे सारायो पर एप्रिशिएट कयो ऐं इहो बि चयो त इहा कार्रवाई जेका आहे जारी रहे। इहे बि असांखे इतला मिलिया आहिनि त इन ड्रोन हमलनि खां बाद न सिर्फ़ु तेगानी गैंग जा केतिरा ई ॾुआरी मरिजी विया आहिनि, पर ख़ुदि तेगानी गैंग जा जेके ॾुआरी आहिनि उहे ख़ुदि परेशान आहिनि, उनजा ॿार बच्चा परेशान आहिनि, उनजी ख़ल्क़ परेशान आहे ऐं उहे दुआ करनि था पिया त ख़ुदा खे वञो जेको आहे असांखे जीअण छॾियो, असां सरेंडर करण लाइ बि तयारु आहियूं, असां ॾोह छॾण लाइ बि तयारु आहियूं, असांजे मथां जेका हमला न कयो, असांखे जेका आहे न असां अॻे ई दरबदर आहियूं ऐं असांजी ज़िंदगी जेका आहे तमामु घणी ॾुखी गुज़रे थी। पर असुलु ॻाल्हि इहा आहे त इहो जेको कार्रवाई आहे इहा नापरकोट जे पासे ॾे आहे, गढ़ी तेगे जे कचे जे पासे ॾे आहे, त हेॾे जेके मेन जमाल वारे इलाइक़े में बि आहे ड्रोन जेके ज़रिए कार्रवाई ॿुधण में आई। छा उहे कार्रवाई अॻिते वधी सघंदी या सिर्फ़ु ई
जेको हिकिड़े ॾींहुं कार्रवाई थी उहा ई बसि हुते ई इहा कार्रवाई जेका हुननि कई सिर्फ़ु हिकु या ॿ ॾींहं हुननि कार्रवाई कई। असांजो पूरो जेको जमाल जो इलाइक़ो आहे कचे खां बाद ॾोन भर इलाइक़ो जमाल जो आहे जेको ॾुआरनि सां भरियलु आहे ऐं जमाल जे इलाइक़े में हिन वक़्तु सख़्तु खां सख़्तु ऑपरेशन करण जी ज़रूरत आहे। असांजे पासे ॾे ख़ुदि अलाए केतिरियूं गैंगियूं आहिनि जेके कमु करनि थियूं पियूं, ओॾे में जेका पुलिस न फिरी आहे, अलाए केतिरा रोड क्राइम थियनि था, केतिरा माण्हू अगवा थियनि था। हाणे तव्हांखे ॾिसो राति जो घोसपुर जहिड़े शहर में मुख़्तलिफ़ हंधनि ते पुलिस हूंदे बि जेको आहे राति जो 10:30 पौणे 11 बजे ॾुआरी जेका आहे पुलिस जी टोपी पाए करे मोटरसाइकिल ते आया आहिनि। उन्हनि जेका हिकिड़े माण्हू खां जेका आहे हथियारनि जी ज़रूरत ते मोबाइल ऐं जेका पैसा खटिया आहिनि। वरी अॻिते वञी करे मस्जिद चौक ते जेका आहे हिकिड़े पवर खां जेको सरकारी मुलाज़िम आहे कराची में, उन खां जेका आहे पौणे 11 बजे लॻभॻि जेका उनखे बि हथियार ॾेखारे करे उन खां 80,000 रुपए जी मोबाइल जेका फुर करे विया आहिनि। यानी इन जो मक़सदु आहे त ॾुआरी असांजे चौकनि ते वेठा आहिनि न, उनखे को भउ कोन्हे, उनखे को भोलो कोन्हे। कंदकोड़ में ॾिसो त उहो ॾींहुं ख़ाली न आहे। तव्हां ॾिसो सोशल मीडिया ते रोज़ रिपोर्ट अचनि पई त उहो ॾींहुं ख़ाली न आहे त कंहिंखां मोटरसाइकिल न फुरिजे, कंहिंखां का ॿी शइ न फुरिजे। यानी वारदात में कंहिं बि क़िस्म जी का ढराई नज़र नथी अचे। इलाइक़े जे अवाम जो इहो ई मुतालबो आहे मुंड खां वठी त जेसि ताईं असांजे इलाइक़े में जेके मुख़्तलिफ़ गैंगूं कमु करनि थियूं, जेके मुख़्तलिफ़ ॾुआरी जेके कमु करनि था, ख़ासि करे उहे ॾुआरी जेके पके ते वेठा आहिनि पुलिस जी पहुच में आहिनि। पुलिस उते त घटि में घटि कार्रवाई करे, कचे में वञण त अञा परे जी ॻाल्हि आहे, पर पुलिस जेके पके में ॾुआरी रहनि था पिया, उनजा जेके सहूलियतकार रहनि था पिया, उन्हनि जे ख़िलाफ़ त पुलिस कार्रवाई करे अवाम खे ॾेखारे जिन घटि में घटि ॾोहनि में का रोकथाम अचे। पर हिन महिल ताईं त कंहिं बि क़िस्म जी का रोकथाम नज़र न आई आहे। हिन वक़्तु चंगवानी ते जेको तव्हां ॾिसो त तालको पहिरें नंबर ते बीठो आहे, ज़िले कश्मीर में चंगवानी तालको पहिरें नंबर ते ॾोहनि में बीठो आहे। उन खां बाद जेका घोसपुर आहे, कंदकोट आहे, इहे इलाइक़ा पट भरिया पिया आहिनि। हाणे इहो त ॾिसो तमामु घणी हिकु ॾुख जहिड़ी ॻाल्हि आहे त 10 बजे हिकिड़ो हिंदू माण्हू पंहिंजे बचनि सां गॾु ॿारनि सां गॾु कार में निकिरे थो पियो। उन खां जेका आहे सरेआम जेका माण्हुनि जे साम्हूं हुनखे जेका आहे गोरी लाइनि था पिया। नियाणी हुनखे इलाज करे थी पई, पुलिस साम्हूं बीठी आहे। नियाणी पाण चए थी त पुलिस साम्हूं बीठी आहे, उनखे माण्हू ॿुधाइनि था पिया त बाबा हुते फुर थिए थी, माण्हू अगवा थिए थो, उते वञे, पर पुलिस चुरे नथी पई त हुते पहुची करे घटि में घटि फायरिंग करे उन वारदात खे रोकी। पोइ अहिड़े क़िस्म जे वाक़िअनि तां जेका आहे पंहिंजे अव्हांजे नज़र में आख़िर बदअमनी जेको ख़ात्मे जो जेको ॾींहुं कॾहिं ईंदो, कहिड़े नमूने बदअमनी जेको आहे ख़तमु कई वेंदी? साईं जेका मूंखे पोज़ीशन नज़र अचे थी त ज़िले कश्मीर में अमन अमान जो 100% बहाल थियणु हिकिड़े खदेड़े खे पुटु ॼमण जी मिसाल आहे। यानी नामुमकिन आहे। मूंखे नथो लॻे त ज़िले कश्मीर में 100% अमन अमान सुठो थींदो। इहे माण्हू जेका ख़ुशी सां रहंदा, इज़त सां रहंदा, राति जो देरि सां निकिरंदा, उनखे को भोलो न हूंदो, को भउ न हूंदो। अहिड़ी का बि सूरत हाल साम्हूं नज़र नथी अचे, छो त पुलिस जी असां साम्हूं कार्रवाई में ॾिसूं था पिया त पुलिस जो रोल जेको आहे हिन सॼे मामले में तमामु थधो आहे। ऐं उहो न आहे ताक़तवर न आहे, उहो प्रेशर न आहे, उहा जेका आहे मज़ामत न आहे जेका पुलिस खे करणु खपे। ऐं ॿियो हिन खां वधीक जेका ॿियो मसइलो इहो आहे, तव्हांखे ख़बर आहे त असांजे इलाइक़े में केतिरनि ई बिरादरियुनि जी क़बाइली जेका झेड़ा हलनि था पिया। जेको बि बदअमनी जो हिकिड़ो मेन कारण आहे, असां इलाइक़े जे सरदारनि खे अपील कंदासीं त ख़ुदा जे वास्ते जेके बि झेड़ा झेटा हलनि था मुख़्तलिफ़ बिरादरियुनि जा, उन्हनि खे ख़तमु करायो। इहा जेका खूंदेदी अलॻि सां जेका थिए थी पई, जंहिं इलाइक़े जे अमन खे बि दफ़ा ख़राबु कया, इहा खूंदेदी बि जेका बंदि थी वञे ऐं माण्हू सुख जो साहु करनि। असांजे इलाइक़े जे चूंडियल मेंबरनि खे हिन में हिकिड़ो वॾो किरदारु अदा करणो पवंदो। सभिनी स्टेक होल्डरनि खे पाण में गॾु थियणो पवंदो ऐं गॾिजी करे जेका हिकिड़ो आवाज़ु उथारणो पवंदो। असांजे ज़िले जे अवाम खे गॾु थियणो पवंदो। पूरो ज़िलो कश्मीर यानी कश्मीर खां वठी करमपुर ताईं जेसिताईं यकमुश्त न थींदो, हिकु पेज ते न ईंदो, जेसिताईं तेसिताईं जेका को बि पुरमन हल न निकिरंदो। अलॻि अलॻि एहतिजाज करण जो पुलिस जे मथां को बि असरु नथो पए। नारायण वरी महिरबानी। अवां ज़िले कश्मीर कंदकोड़ जे हवाले सां जेकी ज़िले कश्मीर कंदकोड़ में बदअमनी जी सूरत हाल आहे काफ़ी सालनि खां, उन सूरत हाल खां असांखे